में अरबिन जे मालिक वारनि सरकारी ज़मीननि जे रिकॉर्ड में हेराफेरी वारा स्कैंडल साम्हूं अचण खां पोइ निगरान हुकूमत तरफ़ां अहम फ़ैसिलो कयो वियो आहे। निगरान वज़ीर यूनिस डाघा जे हिदायतनि ते सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू पारां सूबे जे समूरनि रेवेन्यू खाते जे ऑफिसनि जो अक्टूबर जे पहिरें हफ़्ते खां इंस्पेक्शन शुरू करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। इन सिलसिले में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू पारां कमिश्नरनि जे ऑफिसनि में वेही करे रेवेन्यू रिकॉर्ड जो जेको आहे उहो जाइज़ो वरितो वेंदो। इन सिलसिले में रेवेन्यू खाते जे सेक्रेटरी डॉक्टर एम.बी. धारेजो पारां समूरनि कमिश्नरनि ऐं डीसीज़ खे जेको आहे उहो ख़त लिखियो वियो आहे। उन ख़त में जेको आहे उहो ॼाणायो वियो आहे त रेवेन्यू रिकॉर्ड जे जाइज़े बाबति रिपोर्ट्स जेके आहिनि उहे डिप्टी कमिश्नर्स ऐं ॿिया जेके रेवेन्यू अमलदार जेके आहिनि उन्हनि जेके आहिनि उहे एहतियात जेके आहिनि या उन्हनि जी कारकर्दगी जेका आहे उहो उन्हनि रिपोर्ट्स जो हिसो हूंदियूं। जमाबंदी जी सूरत हाल, ज़रई आमदनी टैक्स समेत रिकॉर्ड जेको आहे उहो जाइज़ो वरितो वेंदो। रेवेन्यू अपीलनि जो रिकॉर्ड जो बि जाइज़ो वरितो। केतिरियूं अपीलूं दाख़िल थियूं, केतिरनि अपीलनि ते फ़ैसिला थिया, केतिरियूं पेंडिंग में आहिनि, समूरे रिकॉर्ड जो जेको आहे उहो जाइज़ो वरितो वेंदो। उनखां अलावा रेवेन्यू रिकॉर्ड जे कंप्यूटराइज़ेशन ऐं रेवेन्यू एंट्रीज़ जी तस्दीक, शकी एंट्रियूं केतिरियूं आहिनि, उन रिकॉर्ड जो बि जेको आहे उहो छंछाण थींदी। उनखां अलावा सिटी सर्वे रिकॉर्ड जी कंप्यूटराइज़ेशन समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि लाइ ख़रीद कयल ज़मीननि जे मामलनि जो जाइज़ो वरितो वेंदो। गैर क़ानूनी कब्ज़नि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जी सूरतहाल जी जेका आहे उहा ॾिसी वेंदी। केतिरनि सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि उन बाबति जेको आहे रिकॉर्ड जी छंछाण थींदी। सुप्रीम कोर्ट तरफ़ां 2012 खां जेको आहे उहो अलाटमेंट ते पाबंदी आहे। उन सुप्रीम कोर्ट जे हुकमनि जे ख़िलाफ़ ज़मीननि जी अलाटमेंट ऐं नएसर ज़मीननि जी लीज़ ते ॾियण वारे रिकॉर्ड जो जाइज़ो वरितो वेंदो। शहरी ज़मीन वारे रिकॉर्ड जी बि छंछाण थींदी। उनखां अलावा गुज़िरियल साल बोर्ड दौरान तबाह थियल घरनि जी बहाली वारी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। उनखां अलावा कची आबादी ऐं उन्हनि खे पको करण जे हवाले सां रिकॉर्ड जो जाइज़ो वरितो वेंदो।